अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाअि माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादा व अंतुम तालमून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
दिल जी मोहब्बत सां सलाम सुवारी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उन धणीअ जे उन धणीअ जे दरबार में दौलत धारों धारे अणखुट खजाना खैर जा खाली न छदे गुनहगार। सिराज घुर बार बार पो भी मिहणो न दींदो मोट में। इसमो रबिया घोट जो इसमो अरबिया घोट जो अदे माखी अखां बि मिठो हई हई कंदा हैरत मां जे मुंहिंजो हबीब ॾिठो। अब्बासी माण्हू ओहो कुठो जंहिं हेकर ॾिठो हबीब खे। यूसुफ जो हुस्न मशहूरा यूसुफ जो हुस्न मशहूरा थी ज़ुलेखा ॾिसी मजबूरा पर मुंहिंजो नबी बि ज़ाता जिते आशिक़ कुल काइनात। अरे माली न ते गाली अरे माली अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा। ये चमन है सैर करने का न घर तेरा न घर मेरा। वारी सदा कोट अदे अदी दे केतरा कदहीं गाढ़ो ढोट कदहीं मड़ो मकाम में। काबिल सदर एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ हाज़िरीन जमात मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अज़ीज़ दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों। पहिरियों सिपारो सूरे बकर मंझां अवां दोस्तन जी ख़िदमत आलिया में तिलावत कई है। अल्लाह तबारक व तआला जे बारगाह इलाही में दुआ है ॿुधण ॿुधाइण समझण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां जी तशरीफ़ आवरी अचणो वेहणो ॿुधण ॿुधाइण दोस्तन जो ही जानी माली तावन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह रब सईं पांजे बारगाह इलाही में मंजूर मक़बूल फरमाए। हालांकि मुझो प्रोग्राम कोन हो मां झपड़ में पकड़जी पियो हाँ। असल मुझो सालानी प्रोग्राम हो भी पांजा माइटन मुझो शादी जो प्रोग्राम है। उस्ताद उलमा हज़रत मौलाना साईं मुफ्ती दाऊद साहब जन जो हुक्म थियो मोहतरम जनाब भाऊ असांजो बरादर मुकर्रम भाऊ सफ़ीउल्लाह साहब साईं मुफ्ती साहब जो साईं अचणो आहे दोस्तन सां राब्तो कयोसीं साईं जन जे तवस्सुस सां वरी हे भी पांजे कुदरती माइटन जो जलसो आहे। तो अल्लाह तबारक व तआला समूरन जी हाज़री के पांजे बारगाह इलाही में मंजूर मक़बूल फरमाए। वहाँ की मालूमात जनाब मरहूम शाह मोहम्मद रहमतुल्लाह अलैह उन जी याद में उन जी ईसाले सवाब जे लाइ उन जी वरसा उन जे पुटड़न ख़ुसूसन बाबू ज़ुबैर रहमान साहब उन्हनि जी फ़िक्र आख़िरत जे हवाले सां क़ुरान जो जलसो सिंगारियो आहे। नी कुरान वारी कचहरी ए महफिल में तवां सां गॾु थिया आहियूं। अज़ीज़ दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो ये कुरान जी कचहरी आहे भली कचहरी आहे भली महफिल आहे। रब करीम जो हिकड़ियूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जो उन नेमतुनि मां मुस्लमान भी फ़ाइदो वठे पियो त काफ़िर भी फ़ाइदो वठे पियो। आसमान खुदा जी नेमत आहे इनमा फायदो मुसलमान भी वठे पियो त काफर भी
वठे पियो। ज़मीन मां मुसलमान भी फायदो वठे पियो त काफर भी फायदो वठे पियो। हथ खुदा जी नेमत आहिनि, जेड़ा ब हथ खुदा मुसलमान खे ॾिना अहिड़ा ब हथ काफर खे, जेड़ियूं ब अखियूं मुसलमान खे अहिड़ियूं ब अखियूं काफर खे, जेड़ा ब कन मुसलमान खे अहिड़ा ब कन काफर खे, जेड़ो नको मुसलमान खे अहिड़ो नको काफर। ये खुदा जूं नेमतूं आहिनि जो मुसलमान भी इस्तेमाल करे पियो फायदो वठे पियो त काफर भी फायदो वठे पियो। पर रब करीम जूं ब अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला फ़क़त मोमिन मुसलमान खे अता कयूं। हिकिड़ो आ कलामुल्लाह, ॿियो आ रसूलुल्लाह। हिकिड़ो कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। कलाम भी मोमिन जे लाइ त मिठो मोहम्मद भी मोमिननि जे लाइ। ॾाढा त सुभान अल्लाह। जो मां इंशाअल्लाह घणो टाइम अवां जो कोन वठंदो, छो तो साईं गुलाम मुस्तफा साहब जन पहुतल त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा हिकड़ा इल्मी कमाल, हिकड़ा इस्मी कमाल, हिकड़ा जिस्मी कमाल, पर वॾे में वॾो जेको असांजे नबी जो कमाल आहे उहो इल्मी कमाल अल्लाह जो क़ुरान। पोइ मां वादन में ॿुधाईंदो रहंदो आहियां। मौलाना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, जेको क़ुरान जी ड्यूटी ॾींदो आहे, मोहम्मद जी ग़ुलामी ॾींदो आहे, त हर चीज अल्लाह तबारक व तआला उन जी ग़ुलामी में बिहाईंदो। ॾाढा जो सुभान अल्लाह। त अज़ीज़ दोस्तो, भार ऐं बुज़ुर्गो, जेके मां अवां जे आॾो आयतूं तिलावत कयूं, इन आयतुनि जे अंदरि तौहीद जो बयान आहे त इबादत हक़ कंहिंजो आहे। इन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो आहे त वॾे में वॾो जेको असांजे नबी जो कमाल आहे उहो इल्मी कमाल आहे। उहो कहिड़ो आहे बा? अल्लाह जो क़ुरान। तव्हां असां क़ुरान वारी कचहरी में वेठा आहियूं। अॼु तव्हां असांजे मथां रब करीम जी रहमत वसी रही आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान में ऐलान फरमायो, खोल अल्लाह जो क़ुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾाढा तो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान में ऐलान फरमायो, फरमाया अय्युहन्नासु बुदू। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी के ऐलान फरमायो, मुझा सुना दुनिया में ऐलान फरमा। अल्लाह केड़ो ऐलान फरमाया? त इहो ऐलान फरमा, ए इंसानो, इबादत हक अकेले अल्लाह जो आ। इबादत हक कंहिंजो आहे? तो रब करीम जो आहे। निमाज़ कंहिंजे लाइ? तो रब करीम जे लाइ। रब करीम जे लाइ। रमज़ान जा रोज़ा कंहिंजे लाइ? रब करीम जे लाइ। ज़कात कंहिंजे लाइ? रब करीम जे लाइ। तो रब करीम जे लाइ। ख़ैरात कंहिंजे लाइ? रब करीम जे लाइ। त इबादत हक कंहिंजो आहे? उन्ही रब करीम जो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान में ऐलान फरमायो, फरमाया अय्युहन्नासु बुदू। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो पियो, ए इंसानो, इबादत कयो मां अल्लाह जी। केड़ो अल्लाह? फरमाया रब्बकुमुल्लज़ी। चौन सुभान अल्लाह। उहो अल्लाह खलक़कुम, रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। उहो अल्लाह जे तव्हां के पैदा फरमायो। फरमाया वल्लज़ी मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। चौन सुभान अल्लाह। जे तव्हां के पैदा फरमायो वो अल्लाह जेके तव्हां को अगे गुजरियो उनके के पैदा फरमायो जो उन्हीं अल्लाह। नजर कजा अल्लाह अकबर कबीर। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो दौर एकड़ो दहरे चोंदो पियो त अल्लाह जी ज़ात न हो। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह कदे मुनाज़रो रखियो हुयो, रोज आलमन जा बयान बुधंदो। नजर कजा अल्लाह अकबर कबीर। हजरत इमाम
अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जदे आया जे केड़े दलील ते मुकाबलो केड़े दलील ते मुनाज़रो जे मौलाना अल्लाह जी ज़ात न है जे रब जी ज़ात आहे जे आसमान के बनायो जे रब बनायो जमीन के बनाई जे रब बनाई शिमाल जुनूब मशरिक मगरिब के बनायो रब बनायो के बनायो जे रब बनायो इंसान के बनायो जे रब बनायो जिन्न के बनायो जे रब बनायो जे मलाइक के बनाया जे रब बनाया जे ए इमाम अबू हनीफा माके गाल समझाए तो भला रब के कहीं बनायो तो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो इन सवाल दो जवाब मां तो के दींदो पयो जे ए इमाम अबू हनीफा जे रब जी ज़ात आहे जे रब जी ज़ात आहे जे बुदा जकरे अल्लाह जी ज़ात आहे त रब काथे आ देखा हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो रब त मौजूद आ जे अल्लाह काथे आ मां के देखा केड़े हिस्से में मौजूद आ मशरिक में आ मगरिब में आ शिमाल में आ जुनूब में हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो खीर जो गिलास त घणी जिने खीर जो गिलास इंदो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हाने तू माके बुधा इन खीर जो केड़े हिस्से में मखण जे हर हिस्से में मखण जे कमीना मुझो अल्लाह भी हर हिस्से में मौजूद आ चौन सुबहान अल्लाह अन्ना सवाल कंदो पयो ए इमाम अबू हनीफा चलो ठीक मां गाल मनी दो पयो रब आहे जे रब ताए जे मां के बुधा तुझे रब जो मौका दे नजर कजा अल्लाह अकबर कबीरा दियो खणी आया दियो सामो पयो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हाने तू मां के गाल त समझा न पाए जो मौका दे जे जादे का दे जे मुझे अल्लाह जो मुंह भी जादे का चौन सुबहान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा तो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह का अन्या सवालन जो सिलसिलो जारी है जे रब आए जे रब ताए जे बुधा भला रब का पी का जात पेरा केड़ी है हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो अंग इंदाली जे अंग त मुखे आन जे गण उबता ता गाल समझाया 10 9 जदे हिक ते बीठो आ दरे जो बात पट जियो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हिक खां बाद केड़ो अंग जे कोई अंग न है हिक खां पेरा केड़ो अंग जे कोई अंग न है जे मुझे अल्लाह जे ज़ात खां भी पहरा ज़ात काई न है इबादत हक कंजो केंजी ज़ात रब करीम जी ज़ात अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में चा फरमाइंदो पयो मैं अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़राशा चौन सुबहान अल्लाह वो अल्लाह अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में फरमाइंदो पियो मां अल्लाह जे ताकत ते न रगर आसमान सत बनाए दिनो मां दुनिया में मिसाल दीनो दुनिया के अंदर को बिल्डर जगह बनाइंदो को 100 साल गारंटी दीनो को 50 साल गारंटी दीनो प्रभा मुंजा अल्लाह तुझे कुदरत तो कुर्बान वन्या सजू साल गुजरिया अज भी आसमान में लोडो ही ना आयो कंजी ताकत आ दिस कुदरत मुझे मालिक जी दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सदी जे खालिक जी आसमान बिहार की अथे आसमान बिहार की अथे पिलर न पाओ टेक न काई केडो वडो ही कमाल आ रंग में फर्क बिन आयो आहे हैरत जी गालिया दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सदी जे खालिक जी आसमान बिहार की अथे आसमान बिहार की अथे सिराज चवे इंसान दिसो केदा अणखुट दुनिया में हन हर कहीं जान चेहरा जुदा है तो मूर न था कैसा मिलन दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सजी जे खालिक जी आसमान बिहारों की अथे आसमान बिहारों की अथे
डाडा तो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पांदे कुरान में फरमाइंदो पियो अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन वस समाअ बिनाअ। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पांदे कुरान में फरमाइंदो पियो आसमान सत बनाए दिनो मां, ज़मीन विछाणो बनाए दिनी मां, ज़मीन विछाणो बनाए दिनी मां, आसमान सत बनाए दिनो मां। अते अल्लाह ने कुरान में चातो फरमाया वरी आसमान मां अल्लाह मींह वारो पानी वसाए वरी पोखा पियो आबाद कया। जी मेहरबानी हो रब करीम जी मेहरबानी हो। रब जो शरीक कोई न, रब जो भाई वार कोई न। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत आदम खां वडी पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी दई जेके भी नबी आया समूरन नबीन जो तौहीद जी तबलीग कया। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा तोहे इल्मी कमाल अल्लाह जो कुरान पाक नबी इमामुल अंबिया महबूब मुहम्मद करीम जो ए अजमत वारो किताब मिलियो। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया महबूब मुहम्मद करीम ने इल्मी कमाला। नजर कया पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद अरबी जो सहाबिया हजरत उमर हजरत अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह इनके इल्मी कमाल चयो। पाक नबी मुझे मोहम्मद करीम जो सहाबिया हजरत उमर डाडा तो सुभान अल्लाह। जॾहिं हज़रत उमर मक्को छॾींदो पियो हज़रत उमर ज़ार ज़ुहूर ऐलान फरमाईंदो पियो। हज़रत उमर ऐलान फरमायो ओ मक्के वारो आए कंहिंमें दम मां उमर जो मुक़ाबिलो करे पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम जो सहाबी हज़रत उमर जॾहिं मक्को छॾींदो पियो ज़ार ज़ुहूर ऐलान कंदो पियो पर जॾहिं पाक नबी इमामुल अंबिया मुझे महबूब मोहम्मद करीम ने हिजरत जो वारो त इमामुल जो छुपी करे मको छॾियो आलम को ये नुक्ता ॿुधंदा सवाल पैदा थींदो पियो त बहादुर केर हज़रत उमर बहादुर या असां जो नबी मुहम्मद अरबी बहादुर। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा कायनात जा दिलेर गॾु कर पर मुहम्मद जो मुक़ाबिलो न थींदो। चवण सुभान अल्लाह। सोहणे उमर जे अता अचण सां लॻो मके में नारो सोहणे उमर जे अता अचण सां लॻो मके में नारो काबे जे घिटन बे खुशियूं मल्हायूं कुफर जो थियो मुहकारो। चौन सुभान अल्लाह। इहो हज़रत उमर जॾहिं मक्को छॾींदो पियो त ज़ार ज़ूर ऐलान थो फरमाए पर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद रवी मक्को छॾियो त छुपी करे मक्को छॾियो। हाणे सवाल थींदो पियो एतिराज़ थींदो पियो त बहादुर बि असांजो मुहम्मद हज़रत उमर त मुंहिंजे मुहम्मद जो सहाबी आहे पर हज़रत उमर जॾहिं मक्को छॾींदो पियो त ऐलान थो फरमाए पर इमामुल अंबिया मुहम्मद रवी छुपी करे मक्को छॾींदो सवाल थींदो पियो मुझे इमामुल अंबिया मुझे मोहम्मद के पतो अगर दीन इस्लाम जे करे वतन छॾणो पवे उमर जड़ा ॾाढा त निकिरी वेंदा जेकॾहिं ॾाढ वारे अंदाज़ में इमामुल अंबिया मको छॾे इहा उम्मत जे मथां ॻाल्हि लागू थी पवे पर पाक नबी इमामुल अंबिया हिणाइप वारे अंदाज़ में मको छॾे इमामुल अंबिया जो लाचारन अबो जी रहनुमाई फरमाई आहे। यो पाक नबी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो इल्मी कमाला। चौन सुभान अल्लाह। यो इमामुल अंबिया मुझे महबूब मोहम्मद करीम जो इल्मी कमाल अचो अमा के अन्या ॻाल्हि सम्झायो। इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो फरमान कॾहिं कॾहिं मां मोहम्मद करीम जी दिलि चवंदी निमाज़ खे वधाया निमाज़ खे डिघो कया पर मायूं ॿार खणी ईंदियूं ॿारनि जे रोअण वारो आवाज़ निमाज़ जे अंदरि मां महबूब मोहम्मद करीम जे नबूवत वारनि कननि ते पहुचंदो त निमाज़ खे मुख़्तसिर कंदो। सवाल पैदा थींदो पियो एॾो हज़रत अली मुर्तज़ा
चौन सुभान अल्लाह। हेडो हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु के जंग जे अंदर पिनी मुबारक में हजरत अली के तीर लगी पयो जलाद कढना पयान त हजरत अली के दर्द थींदो पयो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो जरे मां अली नमाज में हो जा जरे मां अली नमाज में हो जा मां अली जो तीर कढजो मां अली के पतो ही न पवंदो वो मां वादन में जोनो तमा असा के माकोड़ो चक हणी विनो रकात खुली विनो हजरत अली जी नमाज चौन सुभान अल्लाह हजरत अली जी नमाज हाने सवाल पैदा थींदो पियो हेरे असा जो नबी नबियन जो नबी को हस्ती जो नबी को वस्ती जो नबी को इलाके जो नबी को डिवीजन जो नबी को कौम जो नबी असा जो सोनो मोहम्मद वो नबी शुमाल जो नबी जुनूब जो नबी मशरिक जो नबी मगरिब जो नबी इमामन जो नबी अदीलन जो नबी शहीदन जो नबी हाजिन जो नबी गाजिन जो नबी अरबिन जो नबी अजमिन जो नबी नूरिन जो नबी तमो जो मोहम्मद नारन जो भी नबी पर नबीयन जो नबी चौन सुभान अल्लाह केड़न तमा के साधन जो वहाबी नबी के न मनीदा रब्बे मोहम्मद जो कसम अचो अमा के मां उलमा ते बंजो अकीदो समझाया मुझे हाथ में कुरान चौन सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया मुझे महबूब मोहम्मद करीम 1400 सहाबा गधा अमा आलम को बदन नजर कजा तिने सहाबा जो पानी खत्म दियो इमाम अल अंबिया महबूब मोहम्मद करीम ने आया आका हाने ता सा उन मरो पानी की जरूरत से सवारियों सानियो उन मरी वयो इमाम अल अंबिया हथ कया अल्लाह तबारक व तआला फरमाया सुन घबराए ना अल्लाह तबारक व तआला पाक नबी इमाम अल अंबिया बाबू मोहम्मद करीम ने न आंगुर मुबारक नमा ये पानी वहायो जे टैंकी खुली पोंदी सहाबा पानी पीदो सवारन पानी पीदो जो पानी जारी मुझे उलमा जो अकीदो मुझे वरदन जो अकीदो मुझे जमात जो अकीदो नजर कया इमाम अल अंबिया बाबू मोहम्मद करीम ने आंगुरन मुबारक वारो पानी आंगुरन मुबारक वारो पानी एकड़े प्याले में रखिया एडो जन्नत जो पानी खणिया ओदे कोसर जो पानी खणिया जन्नत जो पानी खणिया ओदे कोसर जो पानी खणिया समसम जो पानी खणिया तने भी जो असा जो ईमान है अकीदो त पाक नबी इमाम अल अंबिया महबूब मोहम्मद करीम ने आंगुरन मुबारक वारे पानी जो मकाम मथे आ चौन सुभान अल्लाह चौन सुभान अल्लाह केड़े तो के चरे जो तो वहाबी चौन बिया नबी असा जड़ो अल्लाह अकबर कबीरा तू किन्नो कढनो मुझो मोहम्मद पाका चौन सुभान अल्लाह अचो अमा के पाक नबी इमाम अल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो मकाम समझाया सवाल पैदा थींदो पियो एतराज पैदा थींदो पियो एडे नबियन जो नबी अफसर नबी दिलबर नबी रहबर नबी सरवर नबी अनवर नबी अजमल नबी अकमल नबी तैयब नबी ताहा नबी अहमद नबी जो मिठो मोहम्मद नबी सादी किस्मत लकी हो गई सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा सवाल पैदा थींदो पियो एडो नबियन जो नबी मोहम्मद मुस्तफा नमाज पढ़ाईंदो पियो बारन जे रोन ते ध्यान दींदो पियो एडो हजरत अली नमाज मां तीर निकरियो अली के पतो ही न अने सवाल पैदा थींदो पियो हजरत अली जी नमाज मथे या असा जे मोहम्मद जी नमाज मथे कायनात जे इंसान जो नमाजों गद कर पर मोहम्मद जे रकात जो मुकाबलो दुनिया न करे सजंदी यो पाक नबी इमाम अल अंबिया महबूब मोहम्मद करीम दो इल्मी कमाला चौन सुभान अल्लाह इन नबी जी गुलामी कर कई जहान बन जीवी ने वो मावादन में चोंदो रहनो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला कुरान में सवाल भी दिनो आखिरी गालियों रब करीम कुरान में सवाल भी दिनो अल्लाह पाक कुरान में जवाब भी दिनो
अब जेकर स्कूल में इम्तिहान से मास्टर पेपर उठान लीक थी वने जवाबन जी खबर भी पे शोरो तैयारी न करे तो यो बाठन जे लायक है कि न आहे सच तो बुधायो हां नहीं पर अल्लाह तबारक व तआला इन कुरान में सवाल भी दिना तो जवाब भी दिना चो न सुभान अल्लाह कुल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम चौन सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो जेकरे चाहो दो मां अल्लाह तबारक व तआला तवा सा मोहब्बत करा त मुझे मोहम्मद जी नौकरी जो गुलामी जो मोहम्मद सा इश्क रचायो त मां अल्लाह भी प्यारो कंदो मां चौन सुभान अल्लाह पोमा बादन में जोनो जेको कुरान जी नौकरी दीनो जेको कुरान जी तिलावत कनो ते वक्त गुजरी वीनो जेको नमाज जी पाबंदी कनो ते वक्त गुजरी वीनो जेको नमाज पढ़नो ते वक्त गुजरी वीनो जेको न पढ़नो ते वक्त गुजरी वीनो वक्त के जो इंतजार न कंदो पोमा मिसाल दीनो ये दुनिया जहान पोख जे मिसाल इन पोख जे दुनिया जहान जमीन जे मिसाल इंसान पोख जे मिसाल नजर कजा अल्लाह अकबर कबीरा को जमानो हो को वक्त हो शाह मोहम्मद रहमतुल्लाह अलैह न गोट में घुमना ये जगह तैयार कयो ये जमीन जी माल की गई जमीन सागिया गोट सागो वक्त सागो जगह सागिया पर जान हलो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जमीन सागिया जने पोख पची तैयार थीनिया डाटो घुमियो वो पोख लुबी गई पतो ही न पयो कणक जी मौसम कणक लुबी गई पतो ही न पयो सारियों लुपी वयूं जमीन सागिया कणक लुपी वई जमीन सागिया नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जो पाक नबी इमामुल अंबिया पर हजरत आदम का वडी इमामुल अंबिया पर अज ते जहान ताई नजर कजा जमीन भी सागिया जमानो सागो वक्त सागो पर जवान हल्या विया वक्त कंजो इंतजार न कंदो अल्लाह ने कुरान में चादो फरमाया वल्ला तंस नसीबक मिन दुनिया अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो आखिरत वारो हिस्सो तमा दो मा अल्लाह दुनिया में रखो दुनिया के अंदर भाव के हिस्सो न सदीनो जो अब्बो पांजे भाइन के यानी तमा जे चाचन के हिस्सो न सदीनो तू के हिस्सो न सदीनो नजर कजा आखिरत वारो हिस्सो दुनिया में नवसार ओ अजी दोस्तों बुजुर्गो तो दुनिया के अंदर वो आखिरत वारो हिस्सो कड़ो वा मौत जी तैयारी सफर आखिरी थई अदा कर कमाई फकीर भी आयो इंशाल्लाह तांजो दिल ठारी दाडे तो सुभान सफर आखिरी थई अदा कर कमाई जो प्यारा थी तई हिता अलविदाई सफर आखिरी थई अदा कर कमाए अकुलमंद इंसान हुआ जो को मौत जी तैयारी करे अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गो जेको मां गालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गो अकुल मां कम ठो शाना थो चरा न थो ये दुनिया जहान ये फानी जहान है ये आर्जी जिंदगी आ तो मां वादन में चनो मुख्तसर जिंदगी जिला हकीकी जिंदगी जन्नत वाली न जेके खिलन था पिया कुरान वारन ते मोमिनन ते अल्लाह से कुरान में तो फरमाया फल यौमल लज़ीना आमनू मिनल कुफ़ार यज़हकू तफसीर में बुजुर्ग लिखियो आ जने मोमिन जन्नत में विंदा त अल्लाह पाक मुनाफिकन जे हक में फैसलो दींदो त हे भी जन्नत में वणन तो मोमिनन के चवंदा जे डिठो असा दुनिया में भी मजा वरता ते हिते भी खुदा जन्नत दिनी आ तो उलमा तफसीर में वाक़ियो आंदो आ जने ये मुनाफिक जन्नत जे सामो इंदा खुदा जन्नत जे दारोगन के चोंदो दर बंद कयो
दर बंद दींदा है शक्की थी पोंदिया शक्की थी पोंदा मोमिनन ते खलंदा फल यौमल लजीना आमनु मिनल कुफार यज़कून त कुरान वारन ते न खलंदा कयो हक जे उलमा ते टोका न कंदा कयो त अजीज दोस्तो भार बुजुर्गो न कुरान वारी कचहरी में आया हो त कुरान समझो ऐं समझण खां बाद मेन मकसद आहे अमल बाकी बेन भी काते पहुंचणो आ पर जेको मां गालायो तो ॿुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए मुजी हाज़री अमा जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन उलमा जो अचण अमा जो अचण बुधण बुधाइण वेहण अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर मक़बूल फरमाए वमा अलैना।